कंडियारो सर्दी शुरू थींदे ही शहर में गैस जी हथरादु लोड शेडिंग में वाध अची वई। शहरियुनि तोड़े सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतजाज। शहरियुनि पारां वाजिद अब्बासी, आशिक़ खोसो, अनवर सोलंकी ॿियनि जी अॻवानी में रैली कढी सुई गैस ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो। गैस जी वधी वियल लोड शेडिंग सबबि घरनि में औरतूं सख़्त मुश्किलातुनि में मुब्तला थी वियूं आहिनि। स्कूल वेंदड़ ॿारड़ा तोड़े ऑफिसनि में कम कारियुनि लाइ वेंदड़ शहरियुनि बिना नेरनि जे घरां निकिरण ते मजबूर। गैस ते हलंदड़ कारोबार पिणु सख़्त मुतासिर थिया आहिनि। गैस न हुजण सबबि काठियूं ऐं LPG सिलेंडर जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। सॼो ॾींहुं गैस न हुजण सबबि रहवासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पर को बि ॿुधण वारो न आहे। गैस जी हथरादु लोड शेडिंग फौरी तौरु ख़त्म कई वञे त ॿी सूरत में मरहलेवार तहरीक हलाई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।